अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार JDO न्यूज़ या वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शाह अब्दुल सलाम डहरी जी सिंध में लॉकडाउन थियण सबब नवाब शाह मुकम्मल तरह बंद थियण जे करे थैलेसीमिया सेंटर नवाब शाह में ख़तरनाक सूरत-हाल पैदा थियण वारी। एक ॾींहं खां पोइ थैलेसीमिया जे मरीज़नि खे लॻंदड़ रत ख़त्म थी वेंदो। तक़रीबन 1400 थैलेसीमिया जे मरीज़नि जूं हयातियूं दावा ते लॻी वियूं। थैलेसीमिया सेंटर नवाब शाह हिकु ख़ैराती इदारो आहे। गुज़िरियल 13 सालनि खां नवाब शाह में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। हिन वक़्त ताईं 1400 मरीज़ रजिस्टर थियल आहिनि। उन्हनि खे रोज़ानो रतु लॻायो वञे थो ऐं हर रोज़ 70 खां 80 मरीज़ अचनि था। उन्हनि खे रतु लॻाइण खां सवाइ खाधो खाराइण ऐं दवाऊं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त 300 खां वधीक मरीज़ पाण खे रजिस्टर करण लाइ तयारु आहिनि, लेकिन बजट जी खोट ऐं कमरनि जी खोट ऐं मुलाज़िमनि जी खोट जे करे उन्हनि खे रजिस्टर नथो कयो वञे। उन सिलसिले में रद्द हणण लाइ आयल मरीज़ ॿारनि चयो त लॉकडाउन वारे फ़ैसिले खां पोइ असां सभु परेशान आहियूं ऐं असांखे हिकु त सवारियूं नथियूं मिलनि ऐं ॿियो त हिते रतु ख़तमु थियण वारो आहे ऐं असांजो वारो 8 ॾींहं ईंदो आहे जंहिं ते असीं पंहिंजो रतु तब्दील कराईंदा आहियूं। उन मौक़े ते थैलेसीमिया सेंटर जे इंचार्ज प्रोफेसर डॉक्टर सादिक सियालचर जो चवणु हो त कोरोना वायरस जे करे लॉकडाउन जो फ़ैसिलो थियल आहे ऐं असां रतु वठण लाइ कैंपूं तइलीमी इदारनि ज़िले पुलिस हेडक्वार्टर ऑफिसनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में हणंदा आहियूं जिते मुखीर माण्हू रत जो हथियो ॾींदा आहिनि। हींअर तइलीमी इदारा बंदि आहिनि, शहर में लॉकडाउन आहे ऐं रतु मिलण जो ज़रियो ख़त्म थी वियो आहे ऐं असां हींअर बहिरान वारी सूरत-हाल में अची विया आहियूं। हिन चयो त जेके मुखीर माण्हू रतु ॾियणु चाहिनि था उहे पाण अची रतु ॾियनि या वरी हिन नंबर ते राबितो कनि 0305 3236 537। हिन चयो त असां वटि सिंध जे 15 ज़िलनि जा 1400 मरीज़ ईंदा आहिनि ऐं असां उन्हनि खे मुफ़्त में सर्विस ॾींदा आहियूं। उन्हनि खे रत सां गॾु दवा ऐं खोराक बि ॾींदा आहियूं। हिन चयो त 300 थैलेसीमिया जा मरीज़ पाइप लाइन में आहिनि जेके रजिस्टर थियण जे लाइ तयारु आहिनि, पर गुंजाइश न हुअण करे असां उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो आहे। JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर या अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो JDO न्यूज़।